केनालनि जो मसलो आहे छा? कल्ह एहसन इक़बाल जेको बकवास करे वियो आहे उनखे कंहिं असेंबली में जवाबु उथी मेंबर मुख़्तलिफ़ सॼो ॾींहुं प्रोग्रामनि में हलनि फिरनि पिया जवाबु ॾियनि, पर सॼी सिंध उनखे जवाबु ॾिए पई। ऐं असीं तव्हांजी तवसुस सां छो त टाइम न्यूज़ सिंधी चैनल्स ख़ासि करे ऐं ख़ासि करे तव्हां हिते रिपोर्टिंग जे नमूने सां कयो था पाणी जे हवाले सां, असेंबली मेंबर्स खे ॼाण तमामु ज़रूरी आहे। एहसन इक़बाल खे असीं हू जवाबु ॾियनि न ॾियनि असेंबली जा मेंबर्स, असीं हितां बि जवाबु ॾियूं पिया त एहसन इक़बाल तुंहिंजो जेतिरो ज़हन नंढिड़ो आहे ओतिरे ज़हन में जेको बाछातूं जे भरियल आहिनि, नून लीग उहा कढी छॾे ऐं कंहिंजे चर्च ते इहो सभु करियो पिया। सिंध जेको आहे अवां जी ग़ुलाम न आहे, अवां जी कॉलोनी न आहे, असीं रिजेक्ट कयूं था केनाल्स जो फ़ैसिलो। एहसन इक़बाल ऐं उन जा जेके मथां वेठा आहिनि लाठड़िया, असीं उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं पिया त सिंध जे ख़िलाफ़ु पाणी नाणे में जेका फ़ैसिला बि करियो पिया इहे तव्हांखे असीं करणु ॾींदासीं कोन।